अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा ऐं सुबुह जा थिया आहिनि 10:30। व्लॉग जी इब्तिदा कयां थी। असांजी जेका आहे कम वारी मासी अञा ताईं न आई आहे। खीर काढ़े छॾियो अथमि ऐं असल में उन वीचारीअ जे भाउ जी डेथ थी वई, जंहिंजी बीमारीअ जे करे हे विया हुआ पंजाब, त अञा ताईं उते आहे। फ्राइडे ताईं अची वेंदी उहा। कुझु थांव धोता आहिनि, कुझु नाश्तो थियो आहे, ॿीहर त वरी उहे थांव थींदा, हाणे वराए धोइबा। ऐं कुझु मूंखे वीडियोज़ जी तयारी करणी आहे, हिकु ॿ वीडियोज़ ठाहिणियूं आहिनि। सो ॾिसां थी त अॼु मां छा थी करे सघां। बहरहाल मूंखे हुनजो ॾाढो ॾुख आहे पंहिंजी कम वारी माई जो। हुनजो भाउ यंग हो, 25-26 सालनि जो, 2 टे नंढड़ा ॿार बि अथसि। सो बसि अलाह सभिनी ते रहम करे, अलाह ई सभिनी जो निगहबान आहे। कम जी इब्तिदा कयां थी। ही मां हिकिड़ो ठाहियो आहे स्क्रंची, वारनि में ॿधण लाइ बैंड। सो हिन जी वीडियो ठाहियमि हाणे उहा मां अलॻि सां शेयर कंदमि इंशाअल्लाह, पंहिंजे फेसबुक वारे पेज ते बि ऐं यूट्यूब ते बि। सो इन में मूंखे थोरो टाइम लॻो, इहो कमु मुंहिंजो थी वियो। मां हलां थी मथे। हीउ मुंहिंजो कबट आहे जंहिंमें एक्स्ट्रा सामान हूंदो आहे असांजो। हिन में कुझु मुंहिंजूं ॾाढियूं सुठियूं डिशिस पयूं आहिनि। ओ माय गॉड, हिन मां त शयूं कढण बि यकीन कयो एॾो मुश्किल आहे। ऐं हिन खाने खे मूंखे वराए सॼो सेट करिणो आहे। हालांकि बार बार सेट कंदी आहियां, पर पोइ बि जेको आहे टाइम सां गॾु गॾु शयूं रखूं था, खणूं था, कढूं था, त सॼियूं शयूं जेके आहिनि असांजूं उहे हेठि मथे थियूं थी वञनि। छो त कंहिं हिकु माण्हू जो हथु आहे न, असां सभई वारे सां हिन मां शयूं कढंदा रखंदा रहंदा आहियूं। हाणे ॾिसो त डिशिस कीअं कीअं पयूं आहिनि। सो हिन मां कढां थी मां कुझु ट्रेज़ ऐं डिशिस। हीअ मुंहिंजा थाल पिया आहिनि एॾा सुहिणा सुहिणा, रंग लॻी विया आहिनि हिननि खे। हे कुझु सामान मां खणी आई आहियां जेको ट्रे डेकोरेशन जे लाइ मूंखे खपंदो, ऐं कबट में रखण जे बावजूदि हिन जी हालत बुरी आहे। हिन में कुझु डेकोरेशन पीसिस आहिनि, हिन में बि कुझु डेकोरेशन पीसिस आहिनि जेके मूंखे सजाइणा आहिनि। मुंहिंजूं ट्रेज़ आहिनि ही डिफरेंट। हीअ ट्रे आहे हिकिड़ी वुडन, इन्हनि खे साफ़ु करिणो आहे, धोइणो आहे। हीअ स्टील जो मुंहिंजो डिश आहे हिकिड़ो, पर हीअ असां जॾहिं क्लिफ्टन ते पिया रहूं त हिननि जी हालत वीचारनि जी ख़राबु थी वई, हे ज़ंगजी विया सॼा। त हाणे ॻाल्हि इहा आहे त मां जेको आहे हिननि खे उछलणु नथी चाहियां, मां हिननि खे हर हाल में यूज़ कंदी रहंदमि। ॿियो बि आहे हिकिड़ो, ॿियो उनजो शेप डिफरेंट आहे, ठीकु आहे। उनखां अलावा हिकिड़ो काठ जो थी वियो, हिकिड़ो स्टील जो थी वियो। हीअ आहिनि प्लास्टिक जा। हीअ हिकिड़ो वॾो थाल आहे ऐं हीअ हिकिड़ी वॾी सर्किल डिश आहे। हीअ घर जूं आम शयूं असां हिननि खे पंहिंजी डेकोरेशन में यूज़ करे सघूं था। सो सभिनी खां पहिरियों त मां हिननि खे धोईंदमि। हाणे हे कबट जे अंदरि रखियल आहिनि, उन में मिटी जी हालत आहे। सो इन्हनि खे मां कंदमि साफ़ु, वॉश कंदमि, हिननि सॼनि खे उघंदमि ऐं हिननि सॼनि खे मां कंदमि पॉलिश। हीअ थींदा आहिनि हमेशह, मां लीमे सां हिननि खे चमकाईंदी आहियां। सॼो मुंहिंजी पितल जी कलेक्शन आहे। सो इन्हनि खे साफ़ु कंदमि ऐं मां तव्हांखे ॾेखारींदमि त असां कीअं हिननि खे घर में सजाए सघूं था। हीअ ट्रे साफ़ु करे रखी आहे ऐं हीअ प्लास्टिक जा 2 थाल धोई रखिया आहिनि। हीअ स्टील वारो बि धोई रखियो आहे। हाणे मां साफ़ु कंदमि हीअ पंहिंजा मेटल जा डेकोरेशन्स। हीअ आहिनि पितल जा, ठीकु आहे। पितल खे छा चइबो आहे इंग्लिश में, ब्रास जा, ठीकु आहे। उन में हिननि टिनि जी त थोरी हालत सही आहे, कुझु चङा आहिनि, बाक़ी हे त सफ़ाई कार थी विया आहिनि। मां हिननि खे हमेशह पॉलिश कंदी आहियां लीमे सां। इन जी मुंहिंजी वीडियो बि अवेलेबल अथव, तव्हां अगरि ॾिसंदव हाउस होल्ड टिप्स, मुंहिंजी प्लेलिस्ट चेक कयो, उन में कुझु मिड़ई शयूं मां थोरियूं सेखारियूं आहिनि घर जे हवाले सां। त हाणे हिननि खे मां पहिरियों पॉलिश कयां, पोइ मां पंहिंजी डेकोरेशन जी उहा वीडियो मां अलॻि सां ठाहींदमि, उहा हिन व्लॉग में न विझंदमि। पर हीअ मरहलो मां तव्हांखे ॾेखारियां थी त कीअं आस्ते आस्ते करे फाइनली मां कम जे तरफ़ वधां पई। हिकु दफ़ो मां हिननि खे साफ़ु कयो आहे, हिननि खे अञा न साफ़ु कया, हिननि जी हालत ॾिसो। ऐं हिकिड़ो लीमो, हिकिड़ो हाफ़ मां उछलाए चुकी आहियां, ॿियो हाफ़ आहे जंहिंसां हेतिरा चमकिया आहिनि। अञा हे मां हिकिड़ो ॿियो लीमो कटे रखियो आहे। हिननि खे हिकु दफ़ो वरी साॻनि खे ई मां ॿिए फ्रेश लीमे सां साफ़ु कंदमि, छो त हे इलाही कारो थी वियो आहे त हिन जो गंद थो थिए। हिननि खे मां धोई रखियो आहे ऐं हीअ थोरा ड्राई थियनि, वरी हिननि जे मथां मां लीमो अप्लाई कंदमि। तेसिताईं मां हिननि ॿिनि खे साफ़ु करे वठंदमि। ऐं उनखां अलावा हीअ हिते जेके थोरा पहिरियों खां बहितर हालत में हुया, उन्हनि खे धोई हिते विधो अथमि। हल्को हल्को हिननि जे मथां बि हिकिड़ो टच ॾिनमि लीमे जो। ट्रामे जे थांवनि में, पितल जे थांवनि में ही कुझु जेको मुंहिंजी कलेक्शन आहे, ऐं इहो बि मां सम्झां थी प्योर पितल न आहे, शायदि कुझु न कुझु हिननि में मिक्स आहे। अच्छा, हिन हुके खे ही हुको सुगंध वठी आई, ही लाहौर मां
शादी बि न थियल हूंदी हुअसि घुमण वई त इनखे मां न पॉलिश कयो आहे। इनखे मां फ़िलहालु पंहिंजी डेकोरेशन में थी रखां। ऐं हीअ आहे हिकिड़ो ॾाढो प्यारो लोटो ऐं हीअ आहे कैंडल स्टैंड। हीअ आहे हिकिड़ो ख़ूबसूरत बॉक्स मूंखे तमामु तमामु बेइंतिहा ही जेके आहिनि प्यारा आहिनि पंहिंजा जेके बि शयूं आहिनि। हीअ बि हिकिड़ो बॉक्स आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ जायुनि तां वरितल आहिनि। हिननि खे रखां थी फ़िलहालु ही ड्राई थियनि। ऐं हीअ प्याली हीअ जेको जूतो आहे त एक्स्ट्रा पर मां हिनखे एज़ डेकोरेशन पीस यूज़ कंदी आहियां। हीअ मुंहिंजो प्यालो आहे सूफ़ जी शेप में। हीअ नंढिड़ो ख़ूबसूरत बॉक्स ॾाढो वणंदो आहे मूंखे। ऐं हीअ जग आहे त इहे हाणे शयूं मां हिते रखां थी त थोरियूं सुकनि खुश्क थियनि। उन खां पोइ ॾिसां थी त वीडियो केॾी महिल ठाहींदमि। फ़िलहालु त लाह निकिरी विया आहिनि मुंहिंजा ॿली मां हिननि ते मां वेठा आहिनि पूरा। ऐं उन्हनि में ई एतिरा चमकी साफ़ थिया आहिनि। हिननि जो बि जेको न घणो खानो ख़राबु क्लिफ्टन ते ई थियो। ऐं मां जेको ॾाढो उते शयुनि जो मुंहिंजो ज़्यान थियल आहे छो त हीअ प्योर मटीरियल न आहे शायदि, तंहिंजे करे हिननि में कुझु न कुझु मिक्स आहे त हिननि ते ज़ंग जेको आहे वधीक असरु करे वियो आहे। सो बहरहाल वीडियो अलाए केॾी महिल ठाहींदमि ख़बर न आहे। फ़िलहालु मां कंदमि रेस्ट। टाइम केतिरो थियो? 3:15 न 2:30 तक़रीबन 2:30 थिया आहिनि। सुराण हाणे घर आई त मां ऐं सुगंध निकिरी आया आहियूं ॿाहिरि। असांखे कुझु बैंक में बि कमु आहे, स्टोर ते बि कुझु कमु आहे त वञूं था। उहे कमकारियूं करे पोइ मोटी ईंदासीं, पोइ वरी अची तव्हां सां मिलंदासीं। असां अची वियासीं वापसि। बैंक में कमु हुयो, बैंक जो कमु थी वियो अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजे लाइ ब्रेड वरितमि, ब्राउन ब्रेड। ऐं हीअ 6 मग वरिता उन छोकिरीअ जे लाइ जंहिंजी शादी जो सामान जमा कयो त उन में मग रहिजी विया। उहे 6 वठी आयमि सिंपल रेगुलर। इहे मूंखे मिलिया आहिनि 400 रुपए जा 6 मग। क्वालिटी सुठी अथनि, साइज़ मीडियम अथनि। ऐं कुझु ॿियूं शयूं बेकरी तां सुराण जी फरमाइश ते कुझु सुठो खाइण लाइ वठी अचिजो। त असां कुझु पेटीज़ वग़ैरह, पिज़्ज़ा, रोल थोरो घणो उहो वठी आया आहियूं। सो हाणे थोरी देरि कबो रेस्ट। शाम जा थिया आहिनि 5:45। नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। ऐं हाणे मां ॾींदमि प्लांट्स खे पाणी। त मां सोचियमि तव्हां सां थोरो प्लांट्स जी बि अपडेट शेयर कजे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। इहे दफ़ा माशाल्लाह ई ॾिस, हे जेको कटे अधु मां हयो हुयो उन पंहिंजो जेको नओं पन कढियो उहो खुलणु लॻो आहे। यानी त हे कंप्लीटली प्लांट जेको आहे पाड़ ते हणी चुको आहे ऐं लॻी चुको आहे। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां हिन जे लाइ। ऐं बाक़ी सभु त तव्हांखे मां ॾेखारिया, पहिरियों बि वधी रहिया आहिनि मज़े मज़े सां। हे ॾिसो ही स्नैक प्लांट ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ ही ॿ हिन में नवां निकिता आहिनि। इहे शेयर मां तव्हां सां कया हुआ, पर हाणे हिन कुंड में बीठी आहियां त दिलि चयो तव्हांखे ॾेखारियां त हे केतिरो वधिया आहिनि। ऐं हिन में बि वॾे वारे में अंदरि कीअं ॾेखारियां तव्हांखे, शायदि नज़र ईंदा हुजनि। घटि में घटि 3 ॿिया था निकिरनि, तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। 3 हिन में ॿिया नवां पन था निकिरनि था। हाणे हे भरिजी वेंदो ऐं जीअं थोरा ॿाहिरि निकिरणु लॻंदा त मां इहे रेबिट्स जेके आहिनि हितां हटाए छॾींदमि। हिकिड़ो इहो आहे, हिननि खे सख़्तु ज़रूरत आहे पाणीअ जी। हीउ वॾो थी रहियो आहे माशाल्लाह, नओं पन हिन जो। इहे सभु वॾा थी रहिया आहिनि। ऐं हीउ बाक़ाइदा हाणे हिन जी ग्रोथ शुरू थी वई आहे। पन निकितो अथसि जेको आहिस्ते आहिस्ते खुलंदो ऐं पोइ बसि अॻियां वधंदो रहंदो। बाक़ियुनि जो अलाह निगहबान आहे, हिन जो बि अलाही निगहबान आहे। सो ही कमु थी रहियो आहे आराम सां। ऐं हीअ वल ॾिसो जंहिंमें मां रसी ॿधी। हाणे तव्हां ॾिसिजो त हिनखे मां सुतली ॿधी। ॾिसो माशाल्लाह ऐं मज़े सां चढ़ी रही आहे। ॼाण जेको आहे न हिते पहुची वेंदी ऐं पोइ मूंखे वापसि जेको आहे मथे ॿधणी पवंदी। इहा वल मथे मां ॿधंदमि टेरिस में रसी। ॾिसो टेरिस जी जेकी ग्रिल आहे हिन में रसी ॿधंदमि। इहा एतिरो मथे हली वेंदी इंशाअल्लाह। यानी हिन कूंडे में हुजण जे बावजूदि एतिरो मथे हली वेंदी। ऐं मनी प्लांट ही वारो खणी मां हुतां हटाए हेॾे रखियो। थोरी हिते छांव हूंदी आहे अक्सर, छो त मथां हिन जे ॾाढ़ूअ जो बि प्लांट आहे त हिते उस घटि ईंदी आहे त हिते वधीक सर्वाइव कंदो। उस में जेको हिन जा पन इहे ख़राबु पिया थियनि, तंहिंजे करे मां हिनखे हेॾां खणी शिफ्ट कयो आहे। सो हाणे हिननि सभिनी खे पाणी ॾींदमि। वाइट लिली मज़े में आहे ॾाढो। ऐं हे माशाल्लाह अधु मां कटियो जेको जंहिंजो पहिरियों पार्ट मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां, उन में हे ॿियो पन थो निकिरे। विच में ॾिसो फोल्ड थियल।
ही माशाल्लाह। सो फर्स्ट क्लास कमु हले पियो। कुदरत जो गर्शमो आहे। हिकिड़ो गर्शमो ॿियो बि ॾेखारियांव जेके मां ॾिसी ॾाढी ख़ुशि थी आहियां। मां सॾे करे सुबन खे बि ॾेखारियो। हिन में 3 गुल निकिता आहिनि। हे मुंहिंजी निम जूं काठियूं आहिनि। ठीकु आहे। हिन में ॾिसो 3 गुल निकिता आहिनि। सभिनी खां पहिरियों हे लाइट पिंक, थोरो परे कयां कैमरा खे जीअं कलर तव्हांखे प्रॉपर नज़र अचे। लाइट पिंक, पोइ थोरो इन खां डार्क पिंक, ऐं पोइ हे बिल्कुलु ई डार्क शॉकिंग पिंक। ॾिसो हिकु ई बूटो आहे ऐं उन में 3 मुख़्तलिफ़ शेड्स में पिंक कलर जा गुल निकिता आहिनि। एॾो मूंखे मज़ो पियो अचे हिनखे ॾिसी। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायो हो त हिन खे असां पंहिंजी निम खे ग्रिल सां अटकायो हुअसीं। हाणे मज़े जी ॻाल्हि, मां ॿाहिरि सुबुह जो वॉक करणु वियमि त मां ॾिठो त ग्रिल जेका ही निम जे अंदरि हुई, यानी वण जी जेका थुड़ आहे जेको उन मां अंदरां पई गुज़रे ग्रिल जी हिकिड़ी नोक। त मूंखे ॾाढी हैरत लॻी। सो कंहिं महिल ॿाहिरि वेंदमि त ॿाहिरां बि इहो जेको आहे रिकॉर्ड करे मां तव्हांखे ॾेखारींदमि। सो माशाल्लाह ॿाहिरि हले थी अञा मज़े मज़े सां। हलंदी रहे, अलाह करे सदाई। मुंहिंजो इहे वण बि ॾाढो वॾो थी वियो आहे। हिनखे बि हिन सां हिकु रसीअ सां ॿधो अथमि, तंहिंजे करे मज़बूत आहे, न त किरी पए हा, छो त सन्हड़ो आहे बिल्कुलु। ऐं हिन में बि ॾिसो हीउ नंढड़ोपन इहो निकितो आहे। ऐं जेको पोयां वारो अथसि उन में बि हिकिड़ो नंढड़ोपन निकितो आहे। हीउ वारो हथु नथी लाहियां इहे। सो हिननि खे हाणे ॾींदमि मां पाणी, इंजॉय कंदमि, ख़ुशि थींदमि ॾाढो। हर रोज़ु ॾिसंदी आहियां हिननि खे बि जंहिं महिल पाणी ॾियणु ईंदी आहियां ॾिसंदी आहियां त इहे ॿ जेके आहिनि फुटिया आहिनि या न। पर तव्हां इहो ॾिसंदव त हिननि जो जेके टॉप आहे ॿिन्हिनि जो उहो लाइट कलर जो आहे, ऐं हेठां जेको आहे थोरो डार्कर ऐं डल ग्रीन आहे। त हिन जो मतिलबु आहे इहो बि मथां आस्ते आस्ते वधे पियो, ग्रो करे पियो, हिन में जान आहे, इन करे अञा ताईं हले थो। सो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। बाक़ी सभु बि उअं ई आहे जीअं हूंदो आहे। हीउ मुंहिंजा फेवरेट प्याला, हीउ मुंहिंजो फेवरेट प्यालो। ऐं मज़े जी ॻाल्हि त हीअ जेके मूं ठिकर जूं प्यालियूं हिते डेकोरेशन में हयूं आहिनि, जंहिं महिल हवा थी लॻे न ऐं हे थोरो भित सां टकराइनि थी, एॾो मज़े जो आवाज़ु थो निकिरे। तव्हांखे ॿुधण में अजीब हिकिड़ो हिन ठिकर जे थांवनि जो हिकिड़ो पंहिंजो आवाज़ु आहे, हिकिड़ो म्यूज़िक आहे। हे कॾहिं कॾहिं हवा तेज़ थी लॻे हिन पासे त इहो आवाज़ु मूं सोचो तव्हांखे बि ॿुधाए छॾियां। ऐं मूंखे जंहिं महिल इहो कन ते थो पए यकीन मज़ो थो अचे ॾाढो। सो हाणे मां हिननि खे पाणी ॾींदमि। प्लांट्स जो इलाही सारो जेको इंट्रोडक्शन थी वियो। हे बि आहे, हे मुंहिंजी एलोवेरा सफ़ा ख़राबु पई थिए, सड़े पई ऐं किरी पई हुई त उहा सिधी न पई थिए। हे हिन जो जेको आहे हिकिड़ो बच्चो इहो पहिरियों खां निकितल हुयो, पोइ मां हिन खे हटाए कटे छॾियो। मेन जेको वॾो प्लांट हो उनजी पाड़ मां ई ॿियो थो निकिरे। सो आस्ते आस्ते इंशाल्लाह इहो बि वधी वेंदो। 6:15 थी विया आहिनि ऐं पाणी ॾेई आयमि कुंडियुनि खे। ऐं हीअ त हिते ई रहिजी वियो कमु मुंहिंजो डेकोरेशन जो। सो इन्हनि खे मूंखे साफ़ु करण में एॾो टाइम लॻो ऐं डिशिस धोइण में ऐं डेकोरेशन पीसिस साफ़ु करण में इलाही वक़्तु लॻी वियो। सो इहो कमु अॼु न थींदो, त इहा वीडियो इंशाल्लाह सुभाणे ठाहींदमि, छो त हाणे हीअ हर शइ जेका आहे साफ़ु सुथरी थी वई आहे। चिकन हिते कढी रखियो आहे, इहो हाणे रखां थी बॉइल करण जे लाइ। हिन देगिड़ी में राजू मां पचाईंदमि चिकन जलफ्रेज़ी। सो उनजे लाइ इहो चिकन बॉइल कंदमि। ऐं हिते हीअ सभु डिशिस धोई साफ़ु करे डेकोरेशन जेका बि हुई सॼी नंढा नंढा बि पीसिस जेके आहिनि उघी रखिया आहिनि, त इहे सुभाणे इंशाल्लाह मूंखे देरि न लॻंदी ऐं मां जल्दी सां सुबुह जे टाइम ते ई इहा डेकोरेशन जी वीडियो ठाहे वठंदसि इंशाल्लाह। सांझ जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, चिकन हिते बॉइल थो थिए ऐं उन सां गॾु गॾु हाणे मां सब्जियूं कटींदमि। चिकन जलफ्रेज़ी भाॼियूं हिते कढी रखियूं आहिनि, इहे कटींदमि हाणे। उनखां पोइ ॿोड़ खे दम ॾेई ऐं पोइ कंदमि तव्हां सां कचहरी। सो हाणे कटियूं था सब्जियूं डिनर जे लाइ। चिकन बॉइल थी वियो आहे, हिनखे सुराण हाणे श्रेड कंदी। ऐं भाॼियूं अॼु मां कटे रखियूं आहिनि, छो त हूअं सुराणी भाॼियूं कटींदी आहे। ऐं मां सोचियमि त तव्हां सां कचहरी कंदमि थोरी, पर हाणे टाइम घटि आहे ऐं मानी बि पचाइणी आहे, बुख बि लॻी आहे सभिनि खे। सो अॼु हितां ई मोकिलायूं था, इंशाल्लाह सुभाणे वरी कचहरियूं कंदासीं। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि जो आबाद जो इंशाल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह वाही।